मुहम्मदी आता कमालन कामिलन फिल अंबियाल मुहम्मदी सिद्दीक ही तस्दीक ही फारूक फी तौफीक ही उस्मान फी तगनी हैदर फताल मुहम्मदी ऐ बुलबुलान गुनचे गुलजार अहमदी सल्लू अला मुहम्मद व आले मुहम्मदी सल्लू अला मुहम्मद आले मुहम्मदी अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम काल अल्लाह तबारक व तआला फी शान हबीबिहिर रऊफुर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बुजुर्ग फरमान था त इजो छड़नो आयो हियो मारन संदो माग इजो छड़नो आयो हियो मारन संदो माग वलर वगर वेड़ी चन जा बियो समूरो बिसुहाग वडो लगो तन दुहाग जन रब विसारियो पंहिंजो है अल्लाह वडो लगो तन दुहाग अल्लाह जन रब विसारियो पंहिंजो फरमाए तो फानी ऐं फानी हीअ दुनिया दम थई हिकिड़ो लाहे लोड़ हथन सी उते जोड़ी दई जानी पोको डर ऐं कानी आहे सिर सब कंहिंजे है अता पोको डर ऐं कानी आहे सिर सब कंहिंजे। निहायत मुद सामिन किराम मुझा प्यारा भाईरो अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो शाल असां तव्हांखे हिदायत नसीब फरमाए। अल्लाह जी ज़ात शल ईमान सां रहाए वरी शल ईमान सां लॾाए। दुनिया में सोने सरदार मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो खादिम बनाए। आखिरत में उन्हें पिरन जो पाड़ो ज़ियारत ऐं शफ़ाअत नसीब फरमाए। प्यारा भाईरो जीअं त हीअ मजलिस ईसाले सवाब जे ख़ातिर आहे इन ते पंहिंजे वालिद साहब जे ईसाले सवाब जे लाइ ई जलसो मुनक़िद कयो आहे ऐं मुझे सुनन मुर्शिदन दिलबर साईं जा बचड़ा जिगर जा टुकड़ा उहे भी शहीद थी विया। अल्लाह ताला उन्हें बेसा मग़फ़िरत फरमाए। सुनन मुर्शिदन के अल्लाह ताला
सब्र जमील अता फरमाए। प्यारा दोस्तों, ही दुनिया मुसाफिर खानो आहे, ही दुनिया आखिरत जी खेती आहे। अल्लाह ताला जल्ल शानो इरशाद फरमायो, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स जे ला मौत जो ज़ाइक़ो आहे। जेको भी इंसान हिन धरती ते आयो आ उनखे ज़रूर हितां हलणो आ। अॼु न त सुभाणे, सुभाणे न त परींह, हर कंहिंजो नंबर अचण वारो आ। मुंहिंजो बि नंबर अचण वारो आ, तव्हांजो बि नंबर अचण वारो आहे। प्यारा दोस्तो, अॼु की हिन मजलिस में तव्हांजे लाइ ख़ासि हिकिड़ो पैगाम खणी आयो आहियां। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो शल असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तो, थोरो तवज्जो सां पंहिंजे दिलि खे हाज़ुर करे वे। घणो टाइम न वठंदासीं, पर हिकिड़ी ॻाल्हि बि जे तो पंहिंजे दिलि सां ॿुधी सम्झ में आई त बेड़ा पार थी वेंदा। करीम रब फरमायो आहे त कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स जे लाइ, हर इंसान जे लाइ मौत जो ज़ाइक़ो आहे। ज़ाइक़ो सॾिबो आहे चखण खे। ज़ाइक़ो पंहिंजे महबूब मदीने वारे साईं जे मुहब्बत ऐं इश्क वारो ज़ाइक़ो रखणो आहे। इहो ज़ाइक़ो जेकॾहिं असांखे महबूब जे मुहब्बत वारो ज़ाइक़ो मिली वियो, पोइ हिते बि बेड़ा पार त आख़िरत में बेड़ा पार थी। मुंहिंजा दोस्तो, इहो ज़ाइक़ो हज़रत साबान रज़ी अल्लाह ताला अन्हु, मुंहिंजे लजपाल नबी जी महफ़िल आहे। साबान जे अखियुनि मां लुड़क वहनि था पिया, रोए थो ज़ारो ज़ार। लजपाल नबी था फरमाइनि, ओ मुंहिंजा प्यारा साहबी साबान ओरे आ, छो थो रोई एतिरो, छो परेशान आ? चए थो, या रसूल अल्लाह, सुणा ॿियो को दुख कोन्हे, दर्द कोन्हे, ग़म कोन्हे, पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे दिलि खे परेशान करे छॾियो आहे। साबान, ॿुधा तुंहिंजे दर्दनि जो दरमान कयूं। उन जे जेको अर्ज़ कयईं, उन जो जवाब मुंहिंजे वालिद करीम सुहिणे महबूब इलाही घोट फिदा कल्बी वरूही साईं पंहिंजे शेर में बयान पिया फरमाइनि। छा पियो चवे? या रसूल अल्लाह, मर्ज़न मारियो नाहिया, मारियस मरेज़ महबत। साईं मर्ज़न मारियो नाहिया, मारियस मरेज़ महबत। ओ मारियस मरेज़ महबत, सजणनि जी का सोहबत। मर्ज़न मारियो नाहिया, साईं मारियस मरेज़ महबत। ए मुंहिंजा सुहिणा हबीब, बस दर्द इहो आहे दिलि खे त हींअर जे तव्हां सां गॾु आहियूं, तुंहिंजो चहिरो आहे, असां दीदार कयूं पिया। आख़िरत में अव्हांजा मक़ाम महमूदा में जायूं हूंदियूं, असां ग़रीब मिसकीन उते दीदार करे सघंदासीं अलाए न। बस मूंखे आख़िरत वारी जुदाई झोरे वेठो आहे। अल्लाह अकबर। जॾहिं न आशिक़ मुहब्बत वारे जंहिं ज़ाइक़ो मुहब्बत वारो बणायो, इहा जॾहिं पंहिंजी दिलि वारी दाह कई, अल्लाह जे तरफ़ां वही जिब्राइल नाज़िल थियो। अल्लाह जो हुकुम खणी आयो, ए मुंहिंजा लजपाल नबी, इन सबान खे मुबारक ॾे, क़यामत ताईं तुंहिंजी उम्मत खे अचण वारी खे बिशारत मुबारक ॾे। वमन युतिइल्लाह वररसूल फउलाइक मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइक रफ़ीका। जो सुभान अल्लाह। करीम रब फरमायो, ए मुंहिंजा महबूब मिठा पंहिंजे उम्मत खे ॿुधा, जंहिं अल्लाह जो चयो मञो ऐं अल्लाह जे रसूल जो चयो मञो। वमन युतिइल्लाह वररसूल,
अल्लाह जो चयो मञो, अल्लाह जे रसूल जो चयो मञो, अल्लाह सां मोहब्बत रखी, अल्लाह जे रसूल सां मोहब्बत रखी। ऐं जंहिं पंहिंजो ज़ाइको मोहब्बत वारो मिठो बणायो, पोइ इहे शख़्स गॾु हूंदा उन्हनि बाननि सां जनी जे मथां अल्लाह नेमतूं ऐं थोरा करे छॾिया। रब गणे थो ॿुधाए तो कहिड़ा बाना जनी जे मथां मुंहिंजूं नेमतूं थोरा आहिनि। रब तो फरमाए मिनन नबीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन व हसन उलाइक रफीका। पहिरियां अल्लाह जा नबी आहिनि, ॿिया सिद्दीक आहिनि, टियां शहीद आहिनि, चौथा मुर्शिद कामिल आहिनि। वह हसन उलाइक रफीका। केड़ी न सोहणी संगत आ, यो केडो न सोहणो साथ आ। जेकॾहिं तव्हां चाहियो इहो साथ असांखे मिले, पोइ इन साथ हासिल करण जे लाइ पंहिंजो ज़ाइको मिठो बणायो, पंहिंजो ज़ाइको मदीने वारे साईं जी मोहब्बत वारो बणायो। जॾहिं सोहणे सरदार जे मोहब्बत वारो ज़ाइको अची वियो, मुस्तफ़ा जे मोहब्बत जो ज़रड़ो मिलियो, तो असांजा बेड़ा पार थी वेंदा हलिया। प्यारा दोस्तो, हज जा ॾिहाड़ा अन क़रीब अचण वारा आहिनि। अलाह करे तव्हां सां सभु हज नसीब थिए। अलाह कंदो, उमेदवार आहियूं सभई, चल रब असांखे हज नसीब करे। हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम असां सभिनी बशरनि जो अबो आहे। हिकिड़ी ग़लती थी वई, कणक जो दाणो जंहिंजी मन थियल हुई ते न खाइजां, उहो दाणो पंहिंजे ॾंद में रखियो आहे, यार नाराज़ थी पियो। अल्लाह अकबर। अल्लाह ताला फरमायो त तो मुंहिंजी बेफ़रमानी कई, तूं हाणे जन्नत जे रहण जे लाइक़ु न आहीं। प्यारा भाइरो, पोइ 450 साल तव्हां असांजो अबो आदम अलैहिस्सलाम रुनो, रोंदे रोंदे अखियुनि जा पाणी जा नीर पिया वहनि, पर तौबा न पई क़बूल थिए। ना ई ज़ुल्हज शरीफ़ जो ॾींहुं आहे, जबल रहमत आयो आहे। जबल रहमत बीही मथे अखिणियूं खणी चए थो, यार या अल्लाह, उन मिठे मुहम्मद करीम जो वसीलो थो वठां, जंहिंजो नालो तो पंहिंजे नाले सां गॾु लिखाए छॾियो। मौला जन्नत में सैर कंदोसि, कुंगरनि ते, वणनि जे टारनि ते, वणनि जे पननि ते तुंहिंजे नाले सां गॾु मिठे मुहम्मद करीम जो इस्म पाक लिखियल हो। हाय मोहम्मद वो मोहम्मद, हर जमाने पर नजर जिसकी, मोहम्मद जिसका जलवा है जमीनों आसमानों में, मोहम्मद जिसका चर्चा है नमाजों में अजानों में। परवरदिगार रब, अज उन सोहणे सरदार जो वसीलो तो वठां, राणा तूं ते राज़ी थी। आवाज़ तो अचे, ऐं आदम, जे इहो नालो तूं पहिरें ॾींहुं मूं वटि मेड़ आणी आहे, उन ॾींहुं बख़्शे छॾियां। एतिरो रोअण कोन छॾियां 450 साल, पर आदम महबूब जे सदके तोखे बख़्शे छॾियुमि, पर तोसां वाइदो थो कयां, तुंहिंजी ज़ुरियत तुंहिंजे औलाद सां क़यामत ताईं अचण वारा जेकी बि तुंहिंजा बचड़ा, तुंहिंजा औलाद, तुंहिंजी ज़ुरियत, ना ई ज़ुल्हज शरीफ़ वारे ॾींहुं इन जबल रहमत ते आयो, मां अल्लाह उनखे बि ईअं बख़्शींदुसि, ईअं माफ़ कंदुसि, ॼणो कि अॼु माउ जे पेट मां ॼाओ आहे। हाय हाय कुर्बान मुंहिंजे सोहणे मुर्शिद दिलबर सां जन ॾाढो पैगाम सुहिणो मोकिलियो आहे। सलात पढ़ो त पोइ मां अर्ज़ु कयां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बटे फेरा अल्लाह जो ज़िक्र कयो, दिलियूं बि हाज़िर थियनि। चओ अल्लाह 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 अल्लाह
अल्लाह जो सुभान अल्लाह रब ज़ुबान नहीं थई ना मूसा गरजी तू भी शेर पढ़ा मुझे मुर्शिदन जो तो बेड़ा पार थी मिली आदम खे हुई माफ़ी वरी ॾिस नूह जी कीअं बेड़ी तरी मिली आदम खे हुई माफ़ी वरी ॾिस नूह जी कीअं बेड़ी तरी हज़रत इब्राहिम जी कीअं बाहि ठरी इहो मुंहिंजे नबीअ जो नारो जेको सारे जग जो सहारो उहो घोट मदीने वारो सो परवर पाक जो प्यारो उहो घोट मदीने वारो जेको सारे जग जो सहारो घोट मदीने वारो वदा जॾहिं ॾुख अॻियनि ते ईंदा पोइ मदनीअ जो वसीलो वठंदा जॾहिं ॾुख अॻियनि ते ईंदा अरबीअ जो वसीलो वठंदा बेड़ा बुॾल तनी जा तरंदा क़ुरान में हेड़ो इशारो जेको सारे जग जो सहारो उहो घोट मदीने वारो सो परवर पाक जो प्यारो उहो घोट मदीने वारो जेको सारे जग जो सहारो उहो घोट मदीने वारो जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह एक दफ़े मुझा सोना सरदार था फरमाइने मुझा सब उम्मत जन्नत में वेंदा इल्ला मन अबा मगर सरकश माण्हू जन्नत में न वेंदा असाब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सरकश माण्हू केरा उन जी निशानी कहिड़ी आहे करीमन फरमायो सरकश माण्हू आहे जेको तकब्बुर करण वारो आहे अल्लाह सां शिरक करण वारो आहे उहो जन्नत में न वेंदो जन्नत जी ख़ुशबू बि उनखे नसीब न थींदी बाक़ी मुंहिंजा गदला गुनहगार उम्मती जेके मुंहिंजो वसीलो वठंदा मूंसां मुहबत रखंदा उहे सभु जन्नत में हलंदा अबा पोइ इहा मुहबत रखबी न मदीने वारे साईं जी मुहबत मिलंदी मुहबत वारनि वटां इहा मुहबत इहो इश्क इहा जेका रब फरमाए त मिठो ज़ाइको इहो ज़ाइको मिठो थींदो मुर्शिदनि जी सोहबत छो त हिकिड़ी आहे ॼाण ॿी आहे सुञाण अब छा आहे हिकिड़ी ॼाण ॿी सुञाण असां तव्हांखे अञा ॼाण आहे त असां मदीने वारे साईं जा उम्मती आहियूं कंहिंजा उम्मती आहियूं मदीने वारे साईं जा उम्मती आहियूं पर मिठा जॾहिं सुञाण मिलंदी त पोइ बेड़ा पार थी वेंदा मुर्शिद सुहिणा हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि त हिकिड़ो साईं जी साहिबज़ादो हिकिड़ो साईं विया मदीने पाक ओॾां अचनि पिया काफ़ी सालनि खां पोइ पंहिंजे पुटड़े ॾे फोन कयो बाबा फलाणी तारीख़ ते फलाणे जहाज़ में मां लहां थो कराची एयरपोर्ट ते तूं ते अच हाणे छोकिरो थो चए घणो थियो अलाए आबे खे सुञाणा अलाए न सुञाणा मिसाल हिकिड़ो पोइ चए थो साईं खे त साईं तूं मुंहिंजे बाबे खे सुञाणी थो तूं बाबे जो दोस्त आहीं हाणे तूं सां गॾिजी हल मूंखे हली बाबे जी सुञाण करा हाणे साईं गॾिजी आहिनि जहाज़ मां लहनि था पिया हाजी सगोरा अलाह करे छल असां बि जहाज़ में हलूं
चल रब इहो सफ़र असांखे बि नसीब करे। जेॾी महिल उहो पीरशान लथो आहे त निंगरो बीठो आहे, चए थो त पुट हे मुंहिंजो सामान त वठ। त छोकिरो चए थो बाबा तुंहिंजो सामान कोन वठंदुसि, मां पंहिंजे पीउ जे इंतज़ार में आहियां। त हे साईं थो चएसि तुंहिंजो अबो इहो अथई, जंहिंजे इंतज़ार में उहो अबो तुंहिंजो इहो आहे। कुर्बान वञाए मुंहिंजा अब्बा, मां त तुंहिंजे लाइ सिकां पियो, साल थी विया, रब तोखे आंदो आहे, भाकुर थो पाए, प्यार थो करे, गल थो चुमन, ऐं उहे दूरियूं ख़तम थी वियूं, उहे विछोड़ा ख़तम थी विया हलिया। जॾहिं सुञाण वारे सुञाण कराई त मोहबत ऐं प्यार अची हाय प्यारा दोस्तो, असां तुंहिंजो सुहिणो नबी हयात नबी आहे, जो हयात नबी आहे, केतिरी क़दुरु हयात नबी आहे। सुहिणा मुर्शिद दिलबर साईं था फरमाइनि, उम्मतीअ खे कंडो पेर में लॻे, मुंहिंजे साईं खे थी ख़बर पवे। सुभाणे कंडो हिते लॻे, तकलीफ़ हिते अचे, मथे में सूर थो वारो सो परवर पाक जो प्यारो, उहो घोट मदीने वारो, जेको सारे जग जो सहारो, उहो घोट मदीने वारो। हाय हाय वदा मुसाफ़िर आहियूं, परदेसी आहियूं, संगत जेका आहे का 4 ॾींहंनि जी, का 5 ॾींहंनि जी, का 5 घड़ियूं गॾिजी हलंदा कब्रिस्तान ताईं, पर संगत सभु छॾे वेंदी। पर उहा संगत जेका तो असांखे नफ़ो ॾींदी, फ़ाइदो ॾींदी, उहा मदीने वारे साईं जी संगत आहे। जॾहिं मिट माइट मारोड़ा तो असांखे क़बर में अकेलो छॾे वेंदा, मण मिटी जा मथां विझी लताड़े मोटंदा आहिनि। पोइ हिननि लताड़े फिटी कयो, हुन ज़िमो खयो वा ज़रूर ईंदो, है हिननि लताड़े फिटी कयो, हुन ज़िमो खयो वा ज़रूर ईंदो, अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो। ओ हुया त पंहिंजा अज़ीज़ पर पोइ मिटीअ हवाले कयूं हलिया विया। हाय हाय पोइ छा चयूं त के 4 कुल कबर ते पढ़ोसि मोटी नमूर ईंदो, हिननि लताड़े फिटी कयो, हुन ज़िमो खयो वा ज़रूर ईंदो। हाय हाय दुनिया में भी सोने सरदार जी संगत फ़ाइदो थीजे त कब्र में भी लजपाल नबी तो फ़ाइदो दे। त आखिरत में जॾहिं महिल उथंदा त उन वक़्त में मुंहिंजा सुहिणा सरदार या उम्मती या उम्मती या उम्मती पंहिंजे उम्मत खे पुकारींदा पिया रब खां, उम्मत जी मग़फ़िरत वठी उम्मत खे जन्नत में वठी हलंदा। इहा संगत मुंहिंजा मिठा मिलंदी थी मुर्शिदनि जी संगत मझां, अल्लाह वारनि जी संगत मझां इहा संगत मिलंदी आहे। ॾिसो न हे बत्तियूं बिजलियूं ॿरनि थियूं पियूं, पर जेकॾहिं तार टुटी पवे त बत्ती ॿरंदी, पोइ छा कंदो, जो ईंदो लाइनमैन वटि, बिजली वारे वटि वेंदो आहे, दादा जा घर रोशन आहिनि, मुंहिंजो घर ऊंदा हुआ, भली तार जोड़े ॾे त मुंहिंजो बि घर रोशन थिए। घर में ॾिसो बेबरकताई थी वई आहे, पुट जो मोह पंहिंजो, ज़ाल जो मोह पंहिंजो, घर में सुकून कोन्हे, आराम कोन्हे, निमाज़ कोन्हे, ज़िक्र कोन्हे, सलात कोन्हे, भाए त इहा कनेक्शन असांजी टुटी वई आहे। जेका मदीने वारे साईं जी मोहब्बत वारी कनेक्शन असांखे दिलि खां टुटी वई आहे, तॾहिं असांजी घर, असांजी दिलि सुञी थी वई आहे, परेशान थी वई आहे। मिठा पोइ जॾहिं उहा तार मुर्शिद करीम जोड़ींदा, कनेक्शन जुड़ंदी त सीनो मदीनो बणिजी वेंदो। पोइ
बत्तियूं भी बरंदियूं, पखा भी हलंदा, रोशनाई भी थी वेंदो, सुकून भी अची वेंदो। ऐं मुंहिंजा दोस्तो हिते बि भलाई त आख़िरत में भलाई थी वेंदी है ना। सुभान अल्लाह। हिते बि वहवा हुते बि वहवा, हिते बि रहायूं रस हुते बि गॾिया हो त खे। मुंहिंजा पहिरीं प्यारा भाउ, इहा कनेक्शन जुड़ंदी अल्लाह जे ज़िक्र करण सां ऐं मुंहिंजे लजपाल नबी ते सलात पढ़ण सां। असांजे तरीक़े आलिया नक्शबंदी कादरी जे अंदर मुर्शिदनि जो फरमान आहे त 11 तस्बीहूं अल्लाह जे ज़िक्र पाक जो कयो 24 कलाकनि में। घणी तस्बीहूं? 11 तस्बीहूं जेको अल्लाह जे ज़िक्र पाक जो करे थो, उन जो नालो रब पंहिंजे वलीअनि में लिखाए थो छॾे, पंहिंजे दोस्तनि में लिखाए थो छॾे। तस्बीह में खणी पोइ चओ अल्लाह 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 अल्लाह। अदा केॾो कर्ज़ थियो अथई, गुरबत थी हुई आहे, मिसकीनी थी हुई आहे। सोना मुर्शिद ॾाढी सुहिणी सलाह था ॾियनि। छा था फरमाइनि? रिज़्क़ अंदर पए बरकत, काट कढे थो कुलफत। हाय हाय रिज़्क़ अंदर पए बरकत, काट कढे थो कुलफत। छॾ शैतानी ग़फ़लत, इस्मो अल्लाह जो कायूं का है। अल्लाह 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 अल्लाह। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो त 11 तस्बीहूं सभु नियत कयो त इंशाअल्लाह पढ़ंदा। अब तव्हां बि पढ़ंदव न? सुभान अल्लाह। मुंहिंजा वालिद करीम हज़रत महबूब इलाही घोट फिदा कल्बी रोही साईं अल्लाह संगन जे मज़ार ते किरोड़े रहमतूं बरकतूं नाज़िल फरमाए। साईं फरमाईंदा त जंहिं बि फ़क़ीर खे अल्लाह जे ज़िक्र पाक करण जी तौफ़ीक़ मिली वई, उन जो नालो रब पंहिंजे वलीअनि में लिखाए छॾींदो, पंहिंजे दोस्तनि में लिखाए छॾींदो, जंहिंखे अल्लाह जे ज़िक्र पाक करण जी तौफ़ीक़ मिली वई। हिकिड़ो भेरो रुगो चए थो न अल्लाह, त 70 भेरा करीम रब चवंदो आहे त जी चवां मुंहिंजा बाना, जी चवां मुंहिंजा बाना। छा खपे? मतिलबु जी चवां। वो काफर हुयो, बुत जो पुजारी हो। बुत खे पियो सॾे या सनम या सनम, ओचितो ज़बान मां निकतुस या समंद। त रब फरमायो जी चवां मुंहिंजा बाना, जी चवां। जिब्राइल अर्ज़ कयो त मुंहिंजा मौला वो त काफर आहे ऐं बुत जो पुजारी आहे, तुंहिंजो नालो त वेसर में भुल में वतो अथसि। रब फरमायो त भली काफर आहे, भली मूंखे नथो मञे, पर मुंहिंजो नालो वठंदो त मां जी सां जवाबु ॾींदुसि। जॾहिं काफर खे बि थो रब जी सां जवाबु ॾिए, असां त सुहिणे सरदार जा ग़ुलाम आहियूं। पोइ उन महबूब जे सदके जे न तूं ज़िक्र पा कंदे त रब तो फरमाए त फज़कुरूनी अज़कुरकुम, तूं मूंखे यादि कर मां तोखे यादि कर। तू मुझो जिक्र कर, तुझू जरूरतूं सब मां पूरियूं करे छॾींदुसि। कर्ज़ थई न कर्ज़ बिलाहींदुसि, बीमार आहीं न तू जिक्र कर, बीमारी में लही वेंदी। फज़कुरूनी अज़कुरकुम। वरी तुंहिंजी हयाती थोड़ी आहे, 60 साल 70 साल, को बि भरोसो कोन्हे हयाती ते। तू थोड़ी हयाती में मूं रब खे यादि कर, तुंहिंजी कब्र में सुम्हंदे अज़कुरकुम, तुंहिंजो जिक्र मां कंदो रहंदुसि। बेटा ही सुने फरमाए तो सारी रात जागी जन पढ़ियो सुबहान, उन्हनि जो शाह अब्दुल लतीफ जे मिट्टीअ पे लधो मान। किरोड़े कन पिया सलाम अचो आतण उन जे। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जे ज़िक्र करण जी जंहिंखे तौफ़ीक़ मिली वई, उन जो नालो रब वलियनि जी जमात में लिखाए छॾींदो। खुदा जो खुदा तंहिंजो, खुदा जंहिंजो सब होते हैं। खुदा जो चौबा, खुदा जो खुदा तंहिंजो, खुदा जंहिंजो सब हो तंहिंजो। जंहिंजो रब
जैन जो रसूलुल्लाह उन जो सब अल्लाह बनाए तो छदे सुभान अल्लाह। तो मुझा दोस्तों कोशिश कर शैतान तोखे जिक्र कर न छड़ींदो पर तू हिम्मत कंदे चंद ॾींहं तू जिक्र पा कर इंशाअल्लाह जॾहिं दिल जिक्र में चालू थी वे हली ओ भली हथकार सां हुजे दिल तुंहिंजी यार सां लगी पे कम कार कर बनी मारो पर तुंहिंजी दिल में अल्लाह जो जिक्र अची वेंदो भली मौत अची वञे तॾहिं बि दिल अल्लाह जे जिक्र में चालू हूंदी। अल्लाह साईं जन जो साहबजादो शहीद उमर शहाबुद्दीन जेॾी महिल सख़्त ज़ख्मी थिया ओॾी महिल आवाज़ पियो अचे अल्लाह अल्लाह अल्लाह। ॿुधण वारा उन्हनि वीडियो भरियो आहे उनमें इहो आवाज़ थो अचे पियो त अल्लाह अल्लाह। अल्लाह जे ज़िक्र करण वारे जो भली होश हुजे न हुजे उन्हनि जो दम परवास थी वञे पर चूं दिल ज़िंदह शवद हरगिज़ न मीरद चूं ज़िंदह गश्त ख्वाबश हम न गिरद। दिल ज़िक्र में चालू थी वई पोइ न इनखे मौत ईंदो न इनखे निंड ईंदी न घिल ईंदी क़यामत ताईं अल्लाह जो ज़िक्र पई कंदी रहंदी। मुंहिंजा दोस्तो कोशिश करे अल्लाह जे ज़िक्र जूं घटि में घटि 11 तस्वीर जो वधीक कंदे त फ़ाइदो आहे। जेतिरो गुड़ ओतिरो मिठो थींदो जेतिरो खीर में खंड विझबी त ओतिरो फ़ाइदो थींदो। त मुंहिंजा दोस्तो रब जो ज़िक्र पाक जॾहिं दिल ज़िक्र में चालू थी उनजी निशानी आहे जो निंड मां उथे को थाबो अचे धिको अचे बेख्तियार चवे अल्लाह तोखे मुबारक हाणे तुंहिंजी दिल ज़िक्र में चालू थी वई आहे। मुंहिंजा दोस्तो पहिरियों पहिरियों ये सबक आहे जेको असांजे कल्ब जो असांजी कनेक्शन जोड़ण जो रब सां कनेक्शन रब जे रसूल सां जोड़ण जो ज़रियो आहे अल्लाह जो ज़िक्र। कहिड़ो ज़रियो आहे अल्लाह जो ज़िक्र। ऐं ॿियो ज़रियो आहे लजपाल नबी ते सलात पढ़ण जो। अब ही ॻाल्हि थोरो तवजो सां ॿुधो आख़िरी ॻाल्हि आहे ॿुधो आख़िर घुरंदासीं। मुझे सोने सरदार मदीने वाले साईं जॾहिं मक्के शरीफ खां हिजरत करे मदीने पाक आया उन वक्त में असहाबी सगोरा जेके महबूब सां जान निसार जन ईमान आंदो उहे हा 313 घणा 313 असहाबी हा। काफर 1000 लश्कर गॾु कयूं उन्हनि चयो त इन्हनि खे मुस्लमाननि खे बि ख़तमु कंदासीं इन्हनि जे नबी खे बि ख़तमु कंदा इस्लाम जो नालो ई ख़तमु कंदासीं। इहो इरादो करे मके खां उहे काफ़र जोधा जोधा सभु गॾु थी आया। लजपाल नबी हथड़ा खे मौला मुंहिंजा थोरा साहबी थोरा पुंजिया काफ़रनि जो वॾो लश्कर आहे तूं मुंहिंजी मदद फरमा। अल्लाह फरमायो मुंहिंजा महबूब ज़रूर मां तुंहिंजी मदद कंदुसि। साईं जेॾी महिल जंग बदर थी आहे उहे साहबी चवनि था त साईं तलवार ओलारियूं त काफ़र जी सिरी अॻे लही थी वई काफ़र कुसी आहे के क़ैद थी आहे इस्लाम खे अल्लाह फतह ॾेई छॾी तुंहिंजा दुश्मन हुजनि। साईं हिकिड़ा साड़ोला हासदी हरू भरू बि कावड़िया वतन जेको शख्स रोज़ाने 313 भेरा सलाह शरीफ पढ़े थो अल्लाह उनजी ईअं मदद करे थो उन फ़कीर जी जीअं मिठड़े महबूब मुस्तफ़ा जी रब मदद कई। जो उहे 313 साहबी उहे 1000 दुश्मन जे मथां ग़ालिब थी हलिया। तुंहिंजा केतिरा दुश्मन हुजनि फजर जे टाइम ते निमाज़ फजर जी पढ़ी ऐं पोइ तूं वेही सलात पढ़ वधिक पढ़ त फ़ाइदो आहे न त जेको अंग आहे 313 घणा भेरा यादि वेंदो न 313 भेरा दुरूद शरीफ पढ़ी हबीबन जो वसीलो वठी दुआ घुर रब तुंहिंजे दुश्मननि खे नेस्त नाबूद करे छॾींदो को साम्हूं ई न अची सघंदो केरु तोखे का तकलीफ़ न ॾेई सघंदो छो त दुरूद जो पावर आहे दुरूद जो इहो पावर आहे। बुज़ुर्गनि फरमायो दुरूद दिल बरते जो पढ़े मुश्किल कहीं में ना अड़े तोड़े जंग जरमल सां जड़े तब पानी थियन कुॾई पत्थर। केॾी तंगी आहे गुरबत आहे मिसकीनी आहे बीमारी आहे कर्ज़ आहे पर दुरूद पाक पढ़ी मुंहिंजे हबीबन जो वसीलो वठी हथड़ा खण रब तुंहिंजा ॾुख लाहे छॾींदो।
तुझा सब दर दर बुलाहे छॾींदो। दुरूद शरीफ जा घणा सीगा आहिनि पर हिकिड़ो सीगो जेको असांजे मिठड़नि मुर्शिदनि करीमनि जो ॾसियल आहे उन दुरूद शरीफ जो नालो आहे दुरूद ग़म टार। दुरूद ग़म टार, ग़म ॾुख टारण वारो, दिलि खे सुकून करार ॾियण वारो। मूंसां गॾिजी तूं बि भेरो जार। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन काशिफिल गुम्मते। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन काशिफिल गुम्मते। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन काशिफिल गुम्मते। सुभान अल्लाह। आज़माए ॾिस, तोखे इजाज़त आहे, सभिनी खे इजाज़त आहे। मूंखे मुंहिंजे मुर्शिदनि खां इजाज़त, मुहब्बत नसीब थिए, मुर्शिदनि जी निस्बत नसीब थिए। पोइ मिठा दुरूद पाक पढ़, दुरूद शरीफ पढ़, तुंहिंजा सभु कम सवला थी वेंदा। जेके बि दिलि जूं मुरादूं उमेदूं अथई न, अल्लाह हबीब जे सदके पूरियूं करे छॾींदो इंशा अल्लाह ताला। ऐं 3 नंबर ते तव्हां सारी प्यारी जमात खे दावत अर्ज़ आहे मुंहिंजे मिठड़नि मुर्शिदनि करीमनि जे दरबार आलिया करमपुर शरीफ में हर महीने जी 11 जी शाम 12 जी रात महफ़िल मुहम्मदी थिए पई, जेका निस्बत आहे 11 शरीफ सां बि त वरी 12 शरीफ सां बि। असांजो ईमान आहे त 11 12 जन तुंहिंजी कई यार ज़िक में बरकत तन जे वो पैया। अब तव्हां बि पढ़ायो न। 11 12 जन तुंहिंजी कई यार ज़िक में बरकत तन जे वो पैया। परोहा पंजूणा हेल ॾहूणा, परोहा पंजूणा हेल ॾहूणा, आईंदे थींदा छो न अमीर। तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ, दुनिया जा रहबर दम दस्तगीर। तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ। साईं ओॾे निहारे ॾिसो, बुढ़ड़ीअ जी ॼञ पाणीअ ॿोड़ी, पुट बि हिकिड़ो पाण बि पोड़ी। बुढ़ड़ीअ जी ॼञ पाणीअ ॿोड़ी, पुट बि हिकिड़ो पाण बि पोड़ी। मिस्कीन माई सूरन में आई, मिस्कीन माई सूरन में आई, वाहर थी आए तहले वीर। तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ, दुनिया जा रहबर दम दस्तगीर। तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ, दुनिया जा रहबर दम दस्तगीर। कसम खुदा जो क़यामत ताईं, कसम खुदा जो क़यामत ताईं, फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर। तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ। चो अल्लाह अल्लाह अल्लाह। ना छोड़ मुर्शिद दा दरड़ी, इह दर ते वञ तूं मरड़ी। ना छोड़ मुर्शिद दा दरड़ी, ओए दुनिया को लाचो थी, इह दुनिया को लाचो थी। नाने सीनाल कबरड़ी, इह दर ते वञ तूं मरड़ी। ना छोड़ दिल बरदा दरड़ी, ना छोड़ मुर्शिद दा दरड़ी। इह दर ते वञ तूं मरड़ी, ना छोड़ मुर्शिद दा दरड़ी। चो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझा पेरी प्यारा भा अल्लाह वारन सां जंहिंजी निस्बत लगी वई, उन जा हित भी बेड़ा पार त हुत भी बेड़ा पार थिया। बुजुर्गन फरमायो
अल्लाह वारनि सां जंहिंजी निस्बत जुड़ी वई उन जो नालो रब वलीअ जी जमात में लिखाए थो छॾे। मुंहिंजा दोस्तो, त असां तव्हां ख़ुशि नसीब आहियूं, असां भागन वारा आहियूं जो असांजी निस्बत सुहिणे मुर्शिद दस्तगीर सां आहे, असांजी निस्बत हज़रत महबूब इलाही घोट सां आहे, असांजी निस्बत सुहिणे मुर्शिद दिलबर साईं सां आहे, असांजी निस्बत मदीने वारे मीर सां ई आहे। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, ज़िंदगी मुख़्तसर आहे, ज़िंदगी ते को भरोसो न आहे। रब तो फरमाए त कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स जे लाइ मौत जो ज़ाइक़ो आहे। पोइ इहे ज़ाइक़े मिठे करण जे लाइ अॼु रब तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे, अॼु वक़्तु रब ॾिनो आहे त तव्हां पंहिंजो ज़ाइक़ो मिठो बणायो, पंहिंजो ज़ाइक़ो मदीने वारे साईं जे मुहबत ऐं इश्क वारो बणायो। पोइ ॾिसो त तव्हांजी कीअं थी भलाई थिए, तव्हांजे लाइ हिते बि भलाई त आख़िरत में भलाई थी वेंदी हली। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह ताला जल शानो शर तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सभई भाइर हिकु भेरो अलहम शरीफ़ पढ़ो, हिकु भेरो अलहम शरीफ़ पढ़ो, 3 भेरा कुल वल्लाह शरीफ़ पढ़ो त असां मरहम मोहम्मद उर्स जे रूह खे ईसाले सवाब जे लाइ दुआ घुरूं। पर जेकी मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी सारी उम्मत आहे उन जे हक़ में दुआ घुरूं। अल्लाह ताला सभिनी जी बेहिसाब मग़फ़िरत फरमाए। मुंहिंजा दोस्तो, हिकिड़ी हदीस शरीफ़ मुख़्तसर बयान कयां। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में हिकिड़ो असहाबी आयो, या रसूल अल्लाह, मुंहिंजो अब्बो विसाल करे वियो आहे। हाणे साईं मां चवां थो त अहिड़ो अमल कयां जो मुंहिंजे अब्बे खे सवाब पहुचे। मुंहिंजो अब्बो उन जे खे अल्लाह क़ब्र खे जन्नत जो बाग़ बनाए। सुहिणे सरदार फरमायो त 3 अमल कर, अल्लाह तुंहिंजे अबे अम्मा जी ईअं मग़फ़िरत फरमाईंदो जीअं खूह में माण्हू किरियो पियो हुजे, उनखे रसो जो छिके ॿाहिरि कढोसि, केॾो ख़ुशि थींदो जंहिं ॼणो उनखे नई ज़िंदगी मिली आहे। साईं फरमाइनि था त पहिरियों इहो अमल कयो, क़ुरान पाक पढ़ो। क़ुरान शरीफ़ जी यासीन शरीफ़ 7 जुमा वञी अबे जी क़ब्र ते पढ़ो, ॼणो की तव्हां हक़ लाहे चुका आहियो, पीउ मां जा हक़ ॼणो तव्हां लाहे चुका आहियो। क़ुरान शरीफ़ जेतिरो तव्हांखे यादि आहे, ख़त्मो शरीफ़ कुल शरीफ़ पढ़ी उनजो सवाब पंहिंजे अबे मां खे बख़्श कयो। ॿिए नंबर ते मानी जी ख़ैरात कयो। हाजी अॼु न शहज़ादन मोहम्मद जुमन ऐं उनजे भाइरनि पंहिंजे अबे जे ईसाले सवाब जे लाइ हीअ दावत कई आहे। लजपाल नबी ता फरमाए त 4 माण्हुनि खे, जेतिरा माण्हुनि गिरह मानी जा खाधा, उहे हर गिरह जे बदिले फी लुकमतन हजतन मबरूर उमरतन मक़बूल। हिकिड़ो माण्हू जेको सामान ॿाहिरों शहर में वठी आयो, ॿियो जंहिं रंध पचा कयो, टियों जंहिं खणी मानी खाराई, चौथों जंहिंजी नियत सां तव्हां मानी कई आहे, जंहिंखे तव्हां ख़ैरात कई आहे। हाणे इन 4 माण्हुनि खे अल्लाह जे तरफ़ां एतिरो सवाब थो मिले जो मसलन 10 गिरह खाधा, महिमान अचे ॻणींदो कोन, पर 10 हजनि जो 10 उमिरनि जो सवाब उनजे दफ़्तर में रब लिखाए थो। सौदो सस्तो आहे न बा। 3 अमल साईं फरमाइनि था इहो कयो, पंहिंजे पीउ जे लाइ, पंहिंजे अम्मा जे लाइ कपिड़े जो जोड़ो वठो, उहो कंहिं नेक माण्हू खे उनजी नियत सां ख़ैरात ॾियो। इहे 3 अमल करण सां अल्लाह हुनजे क़ब्र खे जन्नत जो बाग़ बनाए थो। ईअं उनखे राहत फ़रहत पहुचे थी, ॼणो की उनखे क़ब्र मझां खूह मां छिके ॿाहिरि कढिजे त ख़ुशि थिए थो, उनजे क़ब्र जो अज़ाब अल्लाह माफ़ करे थो छॾे। त मुंहिंजा दोस्तो, अल्लाह ताला जल शानो शला सां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। त सभई भाइर हिकु भेरो अलहम्द शरीफ़, 3 भेरा कुल वल्लाह शरीफ़ पढ़ो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर रहीम, मालिकि यौमिद्दीन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इहदिनस सिरातल मुस्तकीम, सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन, आमीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम,
कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। असांजा पालनहार रब ही ख़तम शरीफ़न जो सवाब, कुल शरीफ़न जो सवाब, हिन मजलिस जो सवाब, नंगर न्याज खैर खैरात जो सवाब, हदियतन तोहफ़तन सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह बेकस पनाह में पेश कयोसीं। या अल्लाह तू कबूल फरमा। सोने सरदार जे हथारों महबूबन करीम जे सारी उम्मत जे रूह मुबारक बख्श कयोसीं। या अल्लाह तू कबूल फरमा। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथारों खुसूसन लारवा मोहम्मद उर्स जे रूह मुबारक बख्श कयोसीं। मौला मोहम्मद उर्स जे बचड़न पंहिंजे अब्बे जे इसाले सवाब जे लाइ मजलिस को ठाही, खैर खैरात कयो। अल्लाह इन्हनि खे उहे अजर अज़ीम अता फरमा जेके गिरह गिरह जे बदिले हज उमरे जो सवाब आहे, उहे सभई सवाब हिननि जे दफ़्तर में अता कर। उन मरहूम जे क़ब्र खे जन्नत जो बाग़ बना। मुंहिंजा परवरदिगार रब जेकी बि असांजा अज़ीज़ करीब हक़दार विसाल फरमाए विया आहिनि, मौला सभिनी जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ बना। जे क़ब्र जे अज़ाब में गिरफ़्तार आहिनि, जे क़ब्र जो अज़ाब माफ़ कर। जे क़ब्र जे अज़ाब खां छुटल आहिनि, मौला उनजा दर्जा बुलंद फरमा। ये असांजा पालनहार रब असीं जहिड़ा आहियूं तेड़ा कसा आहियूं, कोझा आहियूं, खाती आहियूं, गुनहगार आहियूं, पर तुंहिंजे दिलबर मुहम्मद करीम जा ग़ुलाम आहियूं। मौला जी असांजे अब्बे आदम अलैहिस्सलाम जी तो तौबा कबूल कई। मौला असांजी ईअं तौबा कबूल कर। असांजूं ख़ताऊं असांजा गुनाह बख़्श फरमा। असां सभिनी खे उन जबल रहमत असांखे सआदत नसीब फरमा। मौला हज जी सआदत नसीब कर, हज मबरूर नसीब फरमा। ए मुंहिंजा अल्लाह जेकी ॿाहिरि ओरे परे खां पंधड़ो करे आया आहिनि, सभिनी जे दिलनि जूं आसूं उमेदूं मुरादूं अल्लाह तूं पूरियूं फरमा। कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला, बीमारनि खे शफ़ा कामिल अता कर, मुश्किल ज़दा वारनि जूं मुश्किलातूं आसान कर। ए असांजा पालनहार रब, मां तुंहिंजे कामिल वलीअ जो बचड़ो आहियां। मुझे बाबे साईं जे अखियुनि जे पाक लुड़कण जो वसीलो थियो। तुझे मोहब्बत में अधरा जो थी लुड़कारींदा, उन्हनि लुड़कनि जो वसीलो मुहाबो थी, उन्हनि जे दुआउनि जो वसीलो मुहाबो थी। मुझे सोने मुर्शिद दिलबर साईं जे दुआउनि जो वसीलो मुहाबो थी, जेके 15 शबान जी रात रोई रोई दुआऊं घुरनि था। मौला उन्हनि ॻोढ़नि जो वसीलो मुहाबो थी। असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। मालिक पंहिंजे रहम जा मीहड़ा वसा, इन धरती खे पंहिंजी रहम सां आबाद फरमा। इन भाइरनि खे कुशादी रोज़ी अता कर। तंगियूं तकलीफ़ूं मुसीबतूं मुश्किलातूं सजण सभु माफ़ कर। असीं जहिड़ा तेड़ा आहियूं, पर तुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जा ग़ुलाम आहियूं। उन सुहिणे सरदार जे मुहाबे मुंहिंजा मौला रहम जा मीहड़ा वसा, ख़ैर बरकत अमन आफ़ियत वारियूं मींहं बरसातियूं वसा। मौला हिन धरती खे आबाद कर, हिन काछे जे पटनि खे रिणनि खे पंहिंजे रहम सां आबाद फरमा। इन भाइरनि जे दिलनि खे मदीने वारे साईं जी मोहब्बत सां आबाद फरमा।
असां सभिनी जो ज़ाइको मिठे महबूब जे मुहब्बत वारो ज़ाइको नसीब फरमा। मौत जे अचण खां अॻु असांजो ज़ाइको मिठो कर। मुंहिंजा मौला असांखे मदीने जी हाज़िरी नसीब कर। तौफ़ीक़ ॾे, ताक़त ॾे, ख़र्च ॾे। पंहिंजे पंहिंजे हबीब जे दर जो दीदार नसीब कर। मुझे सोने मुर्शिद दिलबर साईं जे बचड़न के शहीदन के जन्नतुल फिरदौस में आला का आला मकाम अता कर। मुझे सोने मुर्शिद दिलबर साईं के सेहत तंदुरुस्ती वारी दराज उम्र अता फरमा। मौला उन्हनि ते राज़ी थी, उन्हनि जे सदके असां ते बि राज़ी थी। मौला असांजा हथड़ा खाली न मोटा। ये सभिनी भाइरनि जे दिलनि जूं आसूं, उमेदूं, मुरादूं रब तूं पूरियूं फरमा। या इलाही कर भलाई, दर्द दिल जा दूर कर। मुहाबे मोहम्मद मुस्तफ़ा जे सवाल सब मंजूर कर। मौला हिन मजलिस में नियाणियूं बथई, अमड़ियूं बथई, अछरनि वारनि वारियूं मायरूं बथड़ा खयूं अथई। उन्हनि जूं बि मुरादूं उमेदूं सभिनी जूं पूरियूं फरमा। परवरदिगार रब सभिनी जा दिलनि जा राज़ तूं ॼाणी थो। सभिनी जे दिलनि जूं उमेदूं मुरादूं रब तूं पूरियूं फरमा। जेकी मंझि जहान तारीअ तगे तुंहिंजे लुत्फ़ जी लतीफ़ चए, तो वटि कमी आहे कान। सजण अदले न छुटाऊं, कर को फेरो फज़ल जो। मालिक मिठड़ा अदले न छुटाऊं, कर को फेरो फज़ल जो। जेॾो तुंहिंजो नाम वाजिब उॾाई मंगा, रीअ थंभे रीअ थूणीअ, तूं छपर तूं छांव। सजण तोखे छा चवां, मालूम अथई सबका। मालिक मिठड़ा तोखे छा चवां, मालूम अथई सबका। मौला मौत जे अचण खां अॻु असांखे हज नसीब कर। मौला असांखे मदीने जी हाज़िरी नसीब कर। परवरदिगार असांखे तौफ़ीक़ ॾे, ताक़त ॾे, ख़र्च बि ॾे। पंहिंजे पंहिंजे हबीब जे दरबार जी इश्क, मुहब्बत, अदब वारी हाज़िरी नसीब कर। बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह।